अॻे जॾहिं जंगियूं थींदियूं हुयूं पोइ नगारा वॼंदा, ढोल वॼंदा, नगारा वॼंदा, तूतड़ा वॼंदा, ऐं पोइ उन में जेको आहे शाइर हूंदा हुआ, शाइरियूं पढ़ंदा, फनकार ॻाईंदा ऐं दुआऊं घुरंदा जेको आहे पंहिंजी जेका पार्टी आहे, पंहिंजी जेका उन्हनि जी जेका फ़ौज हूंदी उनजे लाइ। यूट्यूब चैनल ते तव्हां सॼी संगत खे भली का ऐं कबीर लतीफ़ जो क्लास शुरू आहे ऐं अॻु में तमामु घणियूं शयूं तव्हांखे ॿुधाए वठूं। अॼु जेका पाण शइ पढ़ंदासीं, जेको ख़्यालु जेको पढ़ंदासीं उहो आहे केॾारे जो। केॾारो रज़्म शाइरी खे चइबो आहे, जंग जी शाइरी। ऐं जंग कंहिं बि सूरत में सुठी कोन्हे का, पर जंग खे ख़तमु करण जे लाइ, ज़ुल्म खे ख़तमु करण जे लाइ जंग करणी पवंदी। जेकर ज़ुल्म न हुजे हा त पोइ जंग करणी कोन पवे हा, न को जहिड़ो करिणो पवे हा। हिकिड़े माण्हू जो कमु आहे को हणू भरू जहिड़ो करणु, माण्हू सां विढ़णु, नुक़सानु करणु, तबाहियूं करणु। ऐं ॿियो जहिड़ो अहिड़ो आहे, ॿी जंग अहिड़ी आहे जेका उन ख़तरनाक माण्हू ऐं उन ख़तरनाक जेके जंगियूं आहिनि उनखे ख़तमु करण जे लाइ जेका जंग कंदी, उहा जंग जेका आहे उहा इनकलाबी जंग आहे। त पाण कबीर साहिब जी अॼु जेका पाण शाइरी पढ़ंदासीं उहा रज़्म शाइरी आहे। उहो ईअं सम्झो त कबीर साहिब जो केॾारो आहे ऐं पोइ ॾिसूं लतीफ़ साईं जेको आहे कीअं थो हुन सां बिरमेजी अचे, कीअं थो हुनखे सेकंड करे, कीअं थो हुन ख़्याल खे जेको आहे खणी अचे। सो अॼोको जेको पंहिंजो क्लास आहे उनजो मौज़ू आहे इनकलाब। कबीर साहिब फरमाए थो त गगन दमा मां बाजिया, मंज़र ॾेखारे थो त आसमान में गोड़ घमसान थी वियो। गगन दमा मां बाजिया पड़त निशाने घाह। अॻे जॾहिं जंगियूं थींदियूं हुयूं पोइ नगारा वॼंदा, ढोल वॼंदा, नगारा वॼंदा, तूतड़ा वॼंदा, ऐं पोइ उन में जेको आहे शाइर हूंदा हुआ, शाइरियूं पढ़ंदा, फनकार ॻाईंदा ऐं दुआऊं घुरंदा जेको आहे पंहिंजी जेका पार्टी आहे, पंहिंजी जेका उन्हनि जी जेका फ़ौज हूंदी उनजे लाइ। हाणे शाइर आहे आदमी, शाइर जेको जंग जी जेका ॻाल्हि कंदो, जेको मंज़र ॿुधाईंदो उनजो पंहिंजो हुनजो स्टाइल हूंदो। पर ईअं थो ॿुधाए ॼण जेको आहे सॼो आसमान जेको आहे उहो जेको आहे वॼी पियो आहे, सॼो आसमान जॾहिं मींहुं वसंदो आहे त छा थींदो आहे, गोड़ थींदो आहे, घमसान थींदो आहे, हवाऊं हलंदियूं आहिनि ऐं उन खां पोइ जेको आहे मींहुं देरि सां वसंदो आहे। सो कबीर साहिब फरमाए थो त गगन, गगन चइबो आहे आसमान, गगन दमा मां बाजिया, माना आसमान ते ढोल पिया वॼनि, आसमान ते गोड़ लॻी पई आहे, घमसान लॻो पियो आहे, परत निशाने घाह ऐं भेर ते ॾोको लॻी वियो आहे। चई खेत पुकारे सूरमा, जंग जो मैदान। खेत आमतौर ते चइबो आहे, ॿनी खे चइबो आहे, पर हिते खेत जी माना जंग जो मैदान, आरण जेके चइबो आहे। खेत पुकारे सूरमा अब लड़ने का दाव। हाणे झेड़ जो वक़्तु अची वियो आहे, हाणे जेको आहे सो मैदान जेको जंग जो मैदान जेको आरण जेको आहे उहो सूर्य खे, सूरमे खे सॾे थो, पर उभ पियो ॾरे। मंज़र केॾो ख़ूबसूरत जेको आहे ॿुधाए थो, केॾो जेको आहे ख़तरनाक जेको मंज़र आहे। लाज़मी इनकलाब जेका जॾहिं ईंदा आहिनि तॾहिं उन में तबाहियूं थींदियूं आहिनि, नुक़सान बि उन में थींदो आहे ऐं उन में लाज़मी आहे जेके ज़ालिम जेके कुवतूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो नुक़सानु थींदो उन्हनि जो, ऐं जेकॾहिं इनकलाबी कुवतूं जेकॾहिं कमज़ोर हूंदियूं त उन्हनि जो बि नुक़सानु थींदो। पर जेकॾहिं जंग गिची में पइजी वई त पोइ जंग विड़णी त पवंदी। हाणे हिकिड़ो माण्हू मथां चढ़ी आयो, क़ौम ते चढ़ी आयो, मुल्क ते चढ़ी आयो, घर ते चढ़ी आयो, त पोइ छा कबो? माण्हू भॼी त कोन ईंदो, केॾांहुं भॼंदो? चौधारी जॾहिं घेरो थी वेंदो हलियो त पोइ माण्हू भॼी कोन सघंदो, माण्हू मुक़ाबिलो माण्हू कंदो। माना उभ पियो ॾरे, नकारा पिया वॼनि, भेर ते ॾोको जेको आहे सो लॻण वारो आहे ऐं गगन माना आसमान में गजगोड़ आहे। अरे बहादुर जंग जे मैदान में लथो, बहादुर जंग जे मैदान में लथो आहे ऐं पुकारे पियो, ललकारे पियो त अचो आहे को मुड़ुसु माण्हू
आहे को पहलवान खां मुक़ाबिलो करे मूंसां ऐं इहा ई जेको आहे सो आहे किलो चइबो आहे जंग जे जेको आहे सो हुन समय खे चइबो आहे किले वेर कटक में। हाणे इन जो पाण सिंधी जेको तर्जुमो जेको पाण कयो आहे उहो इहो आहे त वॻा वाजट केतिरा ढोल दमामा दस। वॻा वाजट केतिरा ढोल दमामा दस चए उभ उॾामी पियो चए उभ उभामी पियो ऐं धरपुण धुॾंदी पस चए विॼड़ीअ वांगुरु वस आरण तुंहिंजे अख में। चाहे जंग जो मैदान जेको आहे आरण तुंहिंजे अख में आहे तुंहिंजे साम्हूं आहे। हाणे जेकर तोखे खटिणो आहे जेकर तोखे फतेह तोखे हासिल करणी आहे पोइ तोखे विझ भाॻे वारो जीअं तलवार खे ईअं हलाए की तलवारूं हूंदियूं हुयूं ऐं पोइ तीर तुफ़क बि हूंदा हुआ ॿियूं शयूं बि गुर्ज बि हूंदा हुआ गोबाटा बि हूंदा हुआ सभु शयूं हूंदियूं पर ॿुधाए पियो त ईअं तलवार खे हलाए जे विझ वसंदी आहे किले वेर कटक में। लतीफ़ साईं चवे थो त किले वेर कटक में साग सभु न हूं। हाणे हीअ जेको आहे सो मैदान में सूर्य लथो आहे उहो पुकारे पियो त अचो पर लतीफ़ साईं चए थो त जॾहिं जंग जो जेकॾहिं मैदान जॾहिं जेको आहे सजंदो आहे ऐं जॾहिं जेको आहे जंग जे आरण में जॾहिं ईंदा आहिनि पहलवान जॾहिं ईंदा आहिनि त उन में सभु माण्हू जेके आहिनि साहु सुञाण ऐं सभु बहादुर कोन हूंदा आहिनि। उन में को बहादुर हूंदो आहे जेको इहे छाती ते हथु हणी जेको आहे सो हीअं रान ते जेको हथु हणी मैदान में निकिरी अचे। किले वेर कटक में पाखर जो पाए उनखे जीअण जो अञा आसांदो आहे। लतीफ़ साईं मंदरु ॿुधाए पियो त जंग जो मैदान लॻो पियो आहे ऐं उन में जेको आहे सूर्य बि अचनि पिया ऐं हिकिड़ो माण्हू आयो आहे जेको मैदान में बीठो आहे नथो अची मैदान में पर उहो छा पियो करे उहो जेको आहे पंहिंजा लोह जा टोपला पियो पाए ज़िरह पियो पाए ऐं पंहिंजो पाण खे बचाइण जा जेतिरा बि इम्कानी तौर ते जेके वसीला थींदा आहिनि उहे सभई जेके उहो साज़ सामान उहो खणी आयो आहे ऐं कमांडर ॾिसे पियो सभिनी खे लाज़मी सॾु थियो आहे ऐं सॾु थियो आहे पोइ हुन में जेको आहे हितां हुतां जिथां किथां जिन माण्हुनि खे जेको आहे सो गॾु जीअणो आहे गॾु मरणो आहे उहे माण्हू अची जेको आहे सो कठा थिया आहिनि ऐं उहो कमांडर चयो थो इहो जेको माण्हू मैदान ते लथो आहे इहो पंहिंजो पाण खे बचाइण आयो आहे विढ़ण आयो आहे। इहो त पहिरीं त हाज़िर ई कोन थियो आहे असां वटि आयो ई कोन्हे को अॻु में जेको आहे सो पंहिंजा साज़ सामान जेके आहिनि ठीकु पियो करे ऐं पंहिंजो उहो थींदो आहे पंहिंजो तव्हां फिल्मुनि में ॾिठा हूंदा त जेको आहे सो माण्हू नक जे मथां लोह पाईंदो आहे टोपलो लोह जो पाइबो आहे ऐं हीअ जेके चोला जेके हूंदा आहिनि उहे रंजीरनि जा चोला हूंदा आहिनि उनखे ज़िरह चइबो आहे हुनखे। हाणे उहो ज़िरह बि पियो पाए उनखे लतीफ़ चए थो हिनखे ॿाहिरि कढो इहो विढ़ंदो कोन। किले वेर कटक में पाखर जो पाए पाखर माना लोह जो साज़ सामान जेको पाए पियो। लतीफ़ फरमाए थो इनखे जीअण जो अञा आसांदो आहे। इहो अञा जीअण थो चाहे इहो हिते त असीं मरण आया आहियूं हिते जेको आहे मौत जे मथां कड़कियो आहे हीअ दुश्मन जूं फ़ौजूं मथां अची कड़कियूं आहिनि ऐं उते जेको आहे सो माण्हू पहिरीं त जेको आहे प्लानिंग करे हाज़िरी भरे पहिरीं ऐं उन खां पोइ जी कमांडर चवे थी जेको आहे उहा ड्यूटी करे हीअ अॻुवाटी जेको आहे पाण जेको आहे डिफेंस पोजीशन में हलियो वियो। किले वेर कटक में पाखर जो पाए उनखे जीअण जो अञा आसांदो आहे माना इहो अञा जीअण थो चाहे। पोइ सूर्य जो मयार कहिड़ो लतीफ़ साईं चए थो सूर्य सोचो आहे जो रुॻो ई ऋण घड़े। बहादुरी जो अजीब क़िस्म जो मयार आहे कि सूर्य उहो आहे जेको मैदान ते अची वञे मैदान ते अचे उन खां पोइ जेको आहे सो जीअं जहिड़ियूं हालतूं हूंदियूं छो त जंग जूं जे हालतूं हूंदियूं आहिनि उहे केॾी महिल बि तब्दील थी सघनि थियूं नंढड़ी नंढड़ी ॻाल्हि ते बि तब्दील थी वेंदियूं आहिनि ऐं ओचितो जेको आहे हमिलो थींदो आहे त वॾियूं वॾियूं फ़ौजूं जेके हूंदियूं आहिनि उहे जेको आहे सो ईअं जेको आहे सो छिड़ विछिड़ थी वेंदियूं आहिनि ऐं जेके उन्हनि जा वॾा जेके कमांडर जेके हूंदा आहिनि उहे उन्हनि जा हजी वेंदा आहिनि उन्हनि जा त हीअ थोरा माण्हू हीअ हेतिरो जेको असांखे हमिलो कयो अथनि
ही चौधारी असांखे फिरी आया आहिनि न, असीं खटे कोन सघंदासीं, कॾहिं कॾहिं सूरताल जेको आहे ईअं तब्दील थी वेंदी आहे। तंहिं करे लतीफ़ साईं चवंदो सभई माण्हू होशियारु न हूंदा आहिनि, सभई माण्हू साहु सुञाण कोन हूंदा आहिनि। किले वेर कटक में साहु सभु न हूंदो, पिण ते सही पून मोटण जनी मीहणो। माना इहो आहे मयार मैदान ते जेको लथो आहे उहो वापसी जी गाॾी न करे, उनखे वापसि जेको ॿेड़ा साड़े उन खां पोइ जेको मैदान ते अचे त उहो माण्हू पोइ उन जज़्बे सां विढ़ंदो, उनखे ख़बर आहे त हाणे ॿेड़ा असां साड़े छॾिया, हाणे असांखे वापसी जो जेको को बि जेको वरण जी का गुंजाइश ई कोन्हे का। तंहिंजे करे हाणे असांखे जेको विढ़णो आहे या फतेह करणी आहे या असांखे सिर ॾियणो आहे, ॿियो को बि असां वटि जेको आहे ऑप्शन कोन बचियो आहे। सूर्या सोचो आहे जो रुॻो ई ऋण घड़े, माना रुॻो मैदान में अची वञे, पिण ते सही पून मोटण जनी मीहणो। माना कॾहिं मोटे ते जेको आहे उनखे मेणो लॻी वञे, जो मेणयाब थी वञे ऐं मरी वञे। हाणे अॼोको जेको सबक़ु आहे उहो पूरो थियो आहे शऊर जो सफ़र। हीअ जेको शऊर जो सफ़र जेको आहे इहो अॼु खां शुरू कोन थियो आहे। हीअ इंसान ज़ात जीअं जेको आहे सो आई आहे धरती ते आई आहे, तॾहिं खां वठी इहे जहिड़ा आहे जंगियूं, इहो प्यार, इहो मोहबत, इहे सभु शयूं जेके आहिनि जनम इन्हनि वरितो आहे। ऐं अॼु बि जेको आहे असांजी इहा ई तलब थी जेके मुल्क जेके हिक ॿिए सां मुआदो अटकायो वेठा आहिनि, क़ौमूं हिक ॿिए सां विड़ियूं पयूं आहिनि, घर घर जहिड़ो लॻो पियो, इहो ख़तमु थियणु खपे। हाणे जेकॾहिं का जंग थियणु खपे, ॻाल्हियुनि जी जंग थियणु खपे, ॻाल्हियुनि जे वसीले जेको आहे ठाह थी वञे, हिन खां वधीक सुठी ॻाल्हि ॿी का बि कोन्हे का। छो त जंग में रुॻो तबाही थी सघे, पर जेकॾहिं जंग ॻिची में पइजी वञे, जेकॾहिं दुश्मनी चढ़ी अचे त पोइ जंग खां सवाइ ॿी का बि वार कोन्हे। हाणे इहो तव्हां इन जेको आहे सो कबीर साहिबु ऐं लतीफ़ साईं जे इन केॾारे ते तव्हां सोचिजो, तव्हां कॾहिं ॿुधो ई कोन कबीर साहिबु जेको आहे केॾारो लिखियो, पर आउं चाहियां थो जी पाण जॾहिं केॾारो पढ़ंदासीं कबीर साहिब जो त ख़बर पवंदी त लतीफ़ साईं केॾो मुतासिर थियो आहे कबीर साहिब जे केॾारे खां, ऐं जेका रज़मिया जेका शाइरी आहे कबीर साहिब जी। ऐं पोइ इहो तव्हीं पंहिंजो पाण में हाणे वेही हिन ते डिस्कस करियो हिन ते, ऐं इहे बैत वेही वरजायो, ऐं पोइ वेही जेके बहादुरी जा जेके मयार ॾींहं ते जुड़िया आहिनि उहे अॻियां खणी रखो, ऐं पोइ हिननि माण्हुनि जेके मयार जेके ठाहिया आहिनि बहादुरी जा उहे बि अॻियां रखो, उन खां पोइ उन ते बहस करियो, ऐं उन खां पोइ हिकिड़ो सुठो हिकिड़ो फस्ट क्लास जेको आहे हिकिड़ो पैराग्राफ ऐं सुठो हिकिड़ो मज़मून जेको आहे उहो लिखी वठो, ऐं पोइ उहो छपाए बि छॾींदासीं, यारनि दोस्तनि खे उमारींदासीं उन्हनि खे त भई हीअ आहे कबीर साहिब जो आहे लतीफ़ साईं जो केॾारो। महिरबानी। पर इहे ॻाल्हियूं ॿुधण खां अॻु में तव्हांखे बार बार जेको आहे इहो चवंदे असांखे तकलीफ़ थिए थी असांखे, पर इहो इन लाइ थिए थी जॾहिं मेलो मची वियो हले पोइ असांखे चवणो कोन पवंदो। हीअं ॾिसो न क्लास सॼो ख़ाली पियो आहे, तमामु थोरा माण्हू आया, थोरा दोस्त आया आहिनि, पर थोरा कहिड़ा थाली में भला, जेके थोरा दोस्त बि आहिनि, मुनज़िम आहिनि, संजीदा आहिनि, ऐं कुझु सिखणु चाहिनि था, जेको छो त जेको सिखंदो उहो सेखारींदो। ऐं उन लाइ ज़रूरी आहे की जेको तव्हांजो जेको चैनल आहे तव्हांजो इनखे सब्सक्राइब कयो, ऐं यारनि दोस्तनि खे बि ॿुधायो हुनखे त इन उतार ते अचनि त जीअं जेको आहे हीअ पाण लतीफ़ साईं जो केॾारो आहे, मोहबत जी शाइरी, प्यार जी शाइरी, हीअ नफ़रत क्रोध ऐं कावड़ जे ख़िलाफ़ु जेका हिननि माण्हुनि जी जेका जंग आहे, हिननि जी ज़ुल्म जे ख़िलाफ़ु जेका जंग आहे, उन जे बारे में हिननि जा जेके ख़ूबसूरत जेके ख़्याल जेके आहिनि उहे तव्हांखे ॿुधायो। तव्हांजी महिरबानी। ऐं वरी जेको आहे सुभाणे हीअ सिज खुटे या ॿिज खुटे, असीं फुटी वेंदासीं अॻियां, हीअ इल्मु कोन खुटंदो। वरी सुभाणे तव्हां सां जेको आहे सो गॾिबासीं वरी ॿिए क्लास में, ॿियो को न को जेको आहे सो मौज़ू फ़िलहालु इहो ई आहे त हीअ रज़्म शाइरी केॾारो जेको आहे पाण पढ़नि था, पोइ इन जा वरी ॿिया कहिड़ा मयार आहिनि, ॿियूं कहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि केॾारे जूं, ॿिया कहिड़ा मंज़र आहिनि जेके हिननि माण्हुनि चिटिया आहिनि, उहे तव्हांखे सुभाणे ॿुधाईंदा। महिरबानी। ऐं सुभाणे जेको आहे सो जेके दोस्त न आया आहिनि उन्हनि खे ॿुधाइजो त उहे बि अचनि, ऐं जेके आया आहिनि इन मां को बि गुस्साए न, जेके तव्हां कमकार थी सघनि था एमरजेंसी, सवाइ कंहिं एमरजेंसी जे, छो त हीअ ॻाल्हियूं वरी कोन थींदियूं। छो त अॼु जेको क्लास हली वियो, अॼु जेका ॻाल्हि थी वई उहा वरी सुभाणे थिए नथी, तंहिंजे करे कोशिशि कयो जेके अॼु आया उहे सुभाणे बि जेको आहे हाज़िर थियनि।
जेके नवां दोस्त जेके कोन आया आहिनि उन्हनि दोस्तनि खे ॿुधायो उहे बि अचनि। महिरबानी।